कोरोना वायरस के खतरे सबब सिंध हुकूमत के ऐलान ते लॉकडाउन के 6 ॾियारे नंढन वॾन शहरन में कारोबार बंद रखियो वियो जडे त शहर बंद हुजण करे गरीब तबको परेशानियन के मुंह ॾियण लगो आहे। कोट गुलाम मोहम्मद शहर में 6 ॾींहं बि लॉकडाउन रहियो जंहिं सबब शहरी पंहिंजन घरन ताईं महदूद थी विया जडे त एसएचओ लाउड स्पीकर जी मदद सां शहरियन के घरन ताईं महदूद रहण ऐं इंतजामिया सां ताउन करण जो अपीलूं कंदो रहियो। डिगड़ीअ में बि 6 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो जडे त खाधे पीते जे शयन ऐं ज़रई दवाउन जा दुकान खुलियल रहिया। एसएचओ आफ्ताब रिंद पुलिस नफरी साण करे शहर के मुख्तलिफ रोडन ऐं रस्तन ते गश्त करे लॉकडाउन जो जायजो वरतो। नए दौरे में भी कोरोना वायरस के इम्कानी फैलाव के रोकण लाइ हुकूमती लॉकडाउन वारे ऐलान ते अमल कंदे शहर मुकम्मल बंद रखियो वियो जडे त मुसलसल लॉकडाउन हुजण करे दिहाड़ी ते कमाइण वारा पोहरियत बुख ऐं बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। मीरो खान में भी खतरनाक वायरस के सिंध अंदर फैलजण का रोकण लाइ कयल लॉकडाउन वारे ऐलान ते 6 ॾींहं बि शहर मुकम्मल बंद रखियो वियो। असिस्टेंट कमिश्नर अमीर अली मीरानी, डीएसपी अली बख्श ड्रखण ऐं एसएचओ गुल मुनीर हलियो मुख्तलिफ वक्तन ते शहर जो गश्त कंदा रहिया। गड़ी खेर में भी 6 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो जडे त शहर में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान गश्त कंदा रहिया। होॾां एसएचओ गड़ी खेरो रफ़ीक अहमद खेड़ो चयो त माण्हू घरन में रहन त जीअं हू कोरोना वायरस खां पाण ऐं पंहिंजन बच्चन के बचाए सघन। सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे ऐलान ते तालके कलोई समेत वंगो पतन बलोचाबाद सतोमेल में भी कारोबार मुकम्मल बंद रखियो वियो जडे त लॉकडाउन सबब दिहाड़ी वारा पोरियत फाका कशी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर आहिनि। कुबो सईद खान में भी कोरोना वायरस जे 6 ॾींहं ते शहर मुकम्मल बंद रखियो वियो जडे त शहर में पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी रहियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk